वफ़ाक़ी हुकूमत जी अवाम लाइ ख़ुशख़बरी। पेट्रोल ₹2.07 फ़ी लीटर सस्तो, नओं अघु ₹247.3 फ़ी लीटर मुक़रर। ISP डीज़ल जे अघ में ₹3.40 फ़ी लीटर लाभ, नओं अघु ₹246.29 मुक़रर थी वियो। लाइट डीज़ल ₹1.03 फ़ी लीटर सस्तो थी वियो। नई क़ीमत ₹140.90 मुक़रर। गासलेट ₹3.57 फ़ी लीटर सस्तो थियण बाद ₹154.90 जो थी वियो। जस्टिस मुनीब अख्तर सुप्रीम कोर्ट के रजिस्ट्रार के एक ॿियो ख़त लिखी छॾियो। जस्टिस मुनीब अख्तर ख़तम जणायो आहे त 4 रुकनी बेंच अदालत में वेही करे आर्टिकल 63 ते नज़रसानी केस नथो ॿुधी सघे। बेंच में शामिल जज क़ाबिल एतिराम आहिनि, पर अॼोकी ॿुधणी कानून ऐं रूल्स मुताबिक़ न आहे। जजिस जी मुक़ररी वारे मौजूदा निज़ाम खे तब्दील करणो पवंदो। अहिड़ी आईनी अदालत चाहियूं था जंहिंमें समूरनि सूबनि जी बराबर नुमाइंदगी हुजे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿीहर वाज़े करे छॾियो, चयो त पीपुल्स पार्टी चाहे थी त सूबनि में आईनी अदालतूं क़ाइमु थियणु घुरिजनि। उन मामले ते मुस्लिम लीग नून सां अञा ताईं इतफ़ाक़ न आहे थियो। कोयटिया में पीपुल्स लायर्स फोरम खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ बोर्ड मुतासिरनि जा $400 मिलियन पंहिंजे खीसे में रखी छॾिया। मुतासिरनि लाइ हिकु घर बि न ठहिरायो। हाणे IMF खां $7 अरब मिलंदा, उहे बि वफ़ाक़ी हुकूमत पाण वटि रखंदी। बलोचिस्तान सां माटेली माह वारो सलूक कयो पियो वञे। पीपुल्स पार्टी बलोचिस्तान जे अवाम जी हर मुमकिन मदद कंदी। जस्टिस मुनीब अख्तर आर्टिकल ऐं नज़रसानी केस जी ॿुधणी में शरीक न थियो। सुप्रीम कोर्ट अॼोकी ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। रजिस्ट्रार खे हुकुमनामे जी कापी जस्टिस मुनीब अख्तर अॻियां रखण जी हिदायत। हुकुमनामे में चयो वियो आहे त जस्टिस मुनीब अख्तर खे बेंच जो हिसो बणजण जी दरख़्वास्त कई वञे। जस्टिस मुनीब अख्तर इनकार करे त जजिस कमेटी नओं जज बेंच में शामिल न कंदी। इस्लामाबाद में संगजानी वारे जलसे में तक़रीर रुकण ते PTI अॻवाननि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कानून वारी वज़ारत ऐं वफ़ाक़ी प्रोसिक्यूटर जनरल तौसीक़ करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त 8 सेप्टेम्बर ते इस्लामाबाद जे इलाइक़े संगजानी में PTI जे जलसे दौरान अॻवाननि जी तक़रीरुनि ते हुकूमत फ़ौजदारी सेक्शन 196 तहत केस दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो आहे। केस कानून वारी वज़ारत ज़रिए दाख़िल कयो वेंदो। केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस खे वारंट जी ज़रूरत बि न पवंदी। गिरफ़्तारी नाक़ाबिल ज़मानत हूंदी। मलाइशिया जो वज़ीर आज़म 2 खां 4 अक्टूबर ताईं पाकिस्तान जो दौरो कंदो। वर्ल्ड ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त मलाइशिया जो वज़ीर आज़म अनवर इब्राहिम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी दावत ते पाकिस्तान जो दौरो कंदो। मलाइशियन वज़ीर, नायब वज़ीर ऐं आला सतह वफ़द बि वज़ीर आज़म अनवर इब्राहिम सां गॾु हूंदो। तवानाई, वापार, ज़रायत ऐं ॿियनि शोबनि में सीड़पकारी बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ॿई अॻवान आलमी ऐं इलाइक़ाई सूरतहाल बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कंदा। डॉक्टर शाहनवाज़ कुंबर खे जाली मुक़ाबले में मारण वारे केस में इल्ज़ाम हेठि आयल पुलिस ऑफिसरनि जा नाला ICL में शामिल। DIG जावेद जिसकानी, SSP असद चौधरी ऐं SSP आसिफ रज़ा बलोच समेत 24 ॼणनि जा नाला स्टाफ लिस्ट में शामिल। घरू वज़ारत जी दरख़्वास्त ते पुलिस ऑफिसरनि जा नाला स्टाफ लिस्ट में शामिल कया विया। घरू वज़ारत FI खे ख़त लिखी केस में नामज़द जवाबदारनि खे पर ॾे वञण खां रोकण जी दरख़्वास्त कई। बलोचिस्तान के नौजवाननि खे जंग में धिकण की कोशिश कई पई वञे। प्रोपेगंडा करे नौजवाननि खे रियासत खिलाफ़ भड़काए थो वञे। तशद्दुद ज़रिए बलोचिस्तान की ख़िदमत कीअं थींदी? बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ भुट्टो चयो आहे त बलोच शागिर्दनि खे रियासत खिलाफ़ इस्तेमाल थियण न ॾींदा। बलोच नियाणियुनि लाइ आला तालीम जो बंदोबस्त करे रहिया आहिनि।
बलोचिस्तान जे शागिर्दनि खे स्कॉलरशिप ॾेई रहिया आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त एहतिजाज करणु सभिनी जो जमहूरी हक़ आहे। जल्द सां एहतिजाज कंदासीं, चाहे रुकावटूं हुजनि या तशदद कनि। ही हाणे ॻोढ़ाड़ींदड़ गैस सां गॾु गोलियूं हलाइण बि शुरू करे छॾी आहे। असांखे पंहिंजे मक़सद तां हटाए नथा सघनि। पंहिंजो पाण खे जमहूरियत पार्टी चवंदड़ जमहूरियत ख़तम करे छॾी आहे। ही गैर जमहूरी हुकूमत आहे। मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत, आइन जी पासदारी ऐं तहफ़्फ़ुज़ लाइ जदोजहद जारी रहंदी। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध जो अवाम सिंध जी जाग्राफियाई हदुनि सां हथ चुरांद क़बूल न कंदो। मुल्क जा वागधणी पंहिंजी नाकामियुनि तां ध्यानु हटाइण लाइ सिंधु मथां डैम ऐं केनाल अॾण जा तकरारी मंसूबा छेड़े मुल्क अंदरि अदम इस्तेहकाम पैदा करण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध जी पंहिंजी तारीख़, तहज़ीब ऐं सकाफ़त आहे। किथे सां कंहिंखे बि छेड़छाड़ करण जो हक़ नाहे। मुल्क जे मुफ़ाद ऐं इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे त उन क़िस्म जा शोशा छॾे मुल्क खे वधीक इस्तेहकाम तरफ़ न धिकियो वञे।